नाज़रीन, घर वासियुनि बि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। शहरन आवाज़ टीवी जे रिपोर्टर तुफ़ेल पंवर सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। महंगाई आहे, पेट्रोल में बि वॾो माना त मुज़ाफ़ो थी चुको आहे, ठीकु आहे न। ऐं अॼु वरी दालियूं वालियूं सब्जी वब्जी मसालो वसालो हर चीज़ चढ़ी आहे, मज़ूरी वज़ूरी बि न आहे, ग़रीब माण्हू वञे त केॾा वञे। आयासीं पेट्रोल भराइण जे लाइ, उन में मीटर कांटो ॾिठोसीं त 2 रुपया पेट्रोल वाध हुई। जीअं त वफ़ाक़ हुकूमत असांखे नए साल जो नओं तोहफ़ो ॾेई छॾियो, इन जे वजह सां ॿियनि शयुनि में बि इज़ाफ़ो थींदो, महांगाई वधी वेंदी। वफ़ाक़ हुकूमत सां असांजो मुतालबो आहे त कुझु रहम कनि असां ते। गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पेट्रोल जो रेट घटि कनि। हिकिड़ी त महांगाई अॻे ई घणी आहे, इन जे करे जो माण्हू गरक थिया पिया आहिनि, ऐं न माण्हुनि जो रोज़गार आहे। ऐं रोज़गार न हुअण जे बावजूदि आवाम खे हुकूमत इहो तोहफ़ो ॾिनो आहे नए साल में त पेट्रोल महांगो थियो आहे, वॾो ज़ुल्म थियो आहे। पेट्रोल जे अचण जे करे नुक़सान त थींदो आहे आवाम जो, बाक़ी जेकॾहिं बाइक ऐं मोटरसाइकिल आहे इनखे त एतिरो नुक़सानु कोन्हे, लेकिन पोइ बि मुल्क जी मईशियत ते नुक़सानु पवे थो, फ़र्क़ु अचे थो, किराया महांगा थियनि था। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं पेट्रोल जो अघु चढ़े थो त वैननि जा किराया अक्सर करे वधी वञनि था, 3 जी जॻह ते 4 खणनि था, लेकिन किरायो उहो ई हूंदो आहे जेको पेट्रोल जो जेको हाई रेट थींदो आहे, उन खां पोइ वरी उहो लहंदो बि कोन्हे।